कानपुर मार वेझो सरदारगढ़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माकड़ तबाही मचाए छॾी आहे, जंहिं नतीजे में हज़ारनि एकड़नि ते पोखियल फसल नास थियण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। सरदारगढ़ वारनि इलाइक़नि हेकलपट, कमालपीर, कंडाऊ, बंदवारी समेत केतिरनि इलाइक़नि में माकड़ जा वलर मौजूद आहिनि, जन हज़ारनि एकड़नि ते पोखियल फसलनि ते काहे करे फसलनि खे खाई नास करे छॾियो आहे। होॾां मुतासिर आबादकारनि एहतिजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त सिंध हुकूमत हिन महिल ताईं असांजी का बि वार नाहे कई। जेकॾहिं सिंध हुकूमत फौरी तवजा ॾे हा त एतिरो नुक़सान न थिए हा। जो वॾो नुक़सान थी वियो आहे, उन खां पोइ का शइ असांजी मालिकी न थिए। 3 महीनो आहे मार्केट हले थी, असां फसल जेके अॻे कया उहे बि ख़तमु थी विया। उन खां पोइ हाणे कणिका कयूं बि नथा, जे कयूं था त मार्केट खाई वञे थी। असांजी कोई मालिकी कोन्हे। तव्हां मीडिया वारनि खे इहो ई चऊं था, तव्हां मथे रिपोर्ट ॾियो, असांजी मालिकी थिए, जहाज़ अचे, सपरे थिए, ग़रीब माण्हू बचनि। असांजा हज़ारे एकड़ पोएं 3 महीननि खां हे माकड़ आई आहे, वॾो असांजे वॾे तादाद में नुक़सानु कयो अथई। हाणे बि असांजो वॾो नुक़सानु आहे, कणिक राहे नथा सघूं। हाणे 2-3 एकड़ राधीसीं, उहा कणिक खाई वई। असां कयूं त कयूं छा? सिंध हुकूमत आहे, असांखे कुझु बि नथी ॾे। इहो निज़ामुद्दीन कलवड़ आहे, सिर्फ़ु कूड़ ॻाल्हाए मोटी थो वञे। DC घोटकी कोई क़दम नथो खणे, ईअं वेठो आहे उते। पोइ निज़ामुद्दीन कलवड़ हुन खां कूड़ ॻाल्हाए थो, छा थो करे? पाण DC घोटकी किथे आहे, घुमे न, विज़िट करे न। को बि हिन महिल ताईं क़दम न खणे थो। हे छा कानून आहे? छा फसल त हाणे का 1 रुपए जो रुपयो ख़र्च न कयो अथऊं। 1 लेमडा लीटर खयूं घुमे थो कंहिं महिल। इहो निज़ामुद्दीन कलवड़ चए थो त मां हे फुआरो कयां थो। असां त कसम खणण जहिड़ा असां न ॾिठी आहे हिन जी दवा फुआरे कंदे काथे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।